अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मायांच मेज़बान रूबी अली प्रोग्राम यादगिरियों से गॾु उम्मीद कयां थी तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, मज़े में हूंदो, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हर वीक कंहिं न कंहिं सेलिब्रिटी जे घर वेंदा आहियूं, उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। अॼु असां मौजूदु आहियूं दादू सिटी में। दादू में आहे जादू, पर दादू जो जॾहिं नालो अचे थो त हिकु अहिड़ा कलाकार, हिकु अहिड़ा फ़नकार जंहिंजो नालो साम्हूं उभरी अचे थो, ज़हन में अचे थो। उन जा तव्हां बि फ़ैन आहियो, मां बि आहियां, छो जो असां जॾहिं खां प्रोग्राम यादगिरी में स्टार्ट कयो आहे, हर माण्हू जी डिमांड आहे, हर माण्हू चवे थो त तव्हां हिन पर्सनैलिटी जे घर वञो, तव्हां छो नथा वञो, तव्हां छा कहिड़ो मसइलो आहे। पर समटाइम ईअं थींदो आहे त कॾहिं जेको आर्टिस्ट आहे उहो असांखे टाइम न ॾेई सघंदो आहे या असां वटि टाइम न हूंदो आहे। पर अॼु फाइनली तव्हां सभिनीनि जो इंतज़ारु जेको आहे ख़तमु थी वियो, मुंहिंजो बि इंतज़ारु ख़तमु थी वियो। अॼु असां मौजूदु आहियूं दादू में ऐं असां वञी रहिया आहियूं मंज़ूर सखीरानी साहिब जे घर। हलूं था उन्हनि जे घर ऐं कंदासीं उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं। फाइनली व्यूअर्स, असां पहुची विया आहियूं मंज़ूर साहिब जे दरवाज़े ते। घिटीअ में ही हू गलियूं आहिनि, घिटियूं आहिनि, जिन में हुननि जो नंढपण गुज़रियो आहे, हुननि जी जवानी हिते गुज़री आहे। चवंदा आहिनि त मंज़ूर सखीरानी साहिब हू वाहिद आर्टिस्ट आहिनि जिन जो नंढपण खां वठी जवानी हिन हिते ई गुज़री आहे। छो जो हमेशह ईअं थींदो आहे जॾहिं इंसानु वॾो सेलिब्रिटी थींदो आहे, आर्टिस्ट थींदो आहे, हू मूव करे वेंदो आहे कंहिं ॿियनि शहरनि में, कंहिं ॿियनि जॻहनि ते या ॿियनि पहाड़नि में। पर हुननि कॾहिं बि पंहिंजो पाड़ो, पंहिंजी ही जॻह जिते हू रहिया आहिनि नंढपण खां, हुननि कॾहिं बि हुतां मूव ऑन कोन कयो। सो फाइनली साम्हूं दरवाज़ो आहे। आई एम वेरी एक्साइटेड। फाइनली व्यूअर्स, असां पहुची विया आहियूं मंज़ूर सखीरानी साहिब जे दरवाज़े ते। ही हू दरवाज़ो आहे, ही हू घिटियूं आहिनि जिते मुंहिंजे ख़्याल में मूं जहिड़ा हज़ारे परस्तार ईंदा आहिनि, हज़ारे परस्तार हिन दरवाज़े ते नॉक कंदा हूंदा। सो आई एम वेरी एक्साइटेड, छो जो आई एम बिग फैन ऑफ सर। मां हुननि जी ॾाढी वॾी फ़ैन आहियां। सो अॼु मां हुननि सां मिलंदसि। ही मुंहिंजी जेको थोरी सी नेचर अहिड़ी लॻे पई, तव्हांखे लॻंदो हूंदो त ॻाल्हाइण में थोरो हिचकिचाहट आहे, इन जे करे आहे छो जो आउं सर जी वॾी फ़ैन आहियां। सो वेट नथा करायूं। अस्सलाम वालेकुम सर। थैंक यू सर, थैंक यू सो मच सर। थैंक यू सो मच। तव्हांखे ॾिठोसीं, तव्हांजो दीदार थियो, असांजा व्यूअर्स ख़ुशि थिया, असां ख़ुशि थियासीं, छो जो इलाही वॾी ख़्वाहिश हुई तव्हांजो प्रोग्राम कयूं यादगिरियूं, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो आहे। असां पूरी सिंध तव्हांजी थोराई थी आहे सर। तव्हांखे असीं वेलकम था चऊं, भली कार था चऊं, भली आयो, देरि आया दुरुस्त आया। तव्हांजो कुझु मजबूरियूं हूंदियूं, कुझु असांजूं मजबूरियूं हूंदियूं जो असां तव्हांखे थोरो देरि सां टाइम ॾिनो आहे। उहो बि ईअं थींदो आहे सर, जेको तव्हांजी मनपसंदीदा शख़्सियत हूंदी आहे या तव्हांजी मनपसंदीदा शख़्सियत या कोई अहिड़ी शइ, उनखे हासिलु करण जे लाइ, उन ताईं पहुचण जे लाइ तव्हांखे वॾी जदोजहद करणी पवंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में मां हज़ारे इंटरव्यूज़ कया हूंदा अॼु ताईं, पर तक़रीबन 17 साल थी विया आहिनि मीडिया में कमु कंदे। 10 साल खनि थी विया हूंदा मां प्रोग्राम कयां थी मुख़्तलिफ़, पर कॾहिं बि मौक़ो कोन मिलियो त मां तव्हांजो इंटरव्यू करे सघां सर। थैंक यू सर। थैंक यू सर। थैंक यू सर। थैंक यू सर। आख़िरकार ख़्वाहिशात पूरी थी वियूं। ईअं केरु आहिनि जेके चवंदा आहिनि त माण्हू जी जेको दिली तमन्ना आहे तमामु घटि पूरी थींदियूं आहिनि, पर कुझु तमन्नाऊं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि उहे पूरी